खैरपुरनाथन शाह जे तारीख़ी ॻोठ माडो ॾांहुं वेंदड़ रोड इंतिज़ामी लापरवाही सबबि 10 सालनि खां ठही न सघियो, जंहिं करे ॻोठ भंगर, ॻोठ सताणी चांडिया, कड़ियो गुलामला ऐं गचल समेत केतिरनि ई ॻोठनि जा रहवासी सख़्त मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। ॻोठाणनि काशिफ चांडियो, सोहेल चांडियो, बाकिर उर्फ डीसी जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ठेकेदार नब्बन जामरी मथां करप्शन जा इल्ज़ाम मढ़िया आहिनि। हुकूमत खे अपील आहे ॻोठ सोराब कचर असांखे रोड जी सहूलियत, रोड असांखे ठाराए ॾिनो वञे, महिरबानी असांखे रोड खपे, नओं रोड, महिरबानी असांखे ॾुखियाई आहे, वॾी मुश्किल आहे, असांखे मुश्किल आसान कर, रोड असां वटि न आहे, असांखे रोड ठाराए ॾे बाबा महिरबानी करे। असांखा रोड कड़े गुलाम लाल था ॻाल्हायूं त रोड कोन्हे ठहियल, नयूं गाॾियूं वरितियूं त उनजा टायर असां ख़तमु थी विया, ईअं जीअं माना कोन्हे को रस्तो, पथर था लॻनि, वॾी तंगी लॻी पई आहे, रस्ते जी गॾा गाॾे भॼी था पवनि व्हील धील। जीअं त ही जेको रोड आहे जिते असां हिनमहिल बीठा आहियूं, ही रोड भंगरनि खां वठी ॻोठ माडो ताईं वञी रहियो आहे। 2010 खां वठी हिन रोड जो मरमती कमु न थी सघियो आहे। चवनि था त 7 करोड़नि जो ठीकु आहे, पर मूंखे इहो लॻी रहियो आहे त 7 लखनि जो ठीकु आहे, छो जो हिन में 7 लखनि जो बि कमु हिनमहिल ताईं न थी सघियो आहे। ठेकेदार पथर लहराए, हे रोड़ा लहराए, 6 महीननि खां ख़बर न आहे किथे गुम आहे, ठेकेदार लभे नथो। असां एहतजाज कया आहिनि, अॻु में बि एहतजाज कया आहिनि, हाणे बि एहतजाज कयूं था पिया। असांजो हुकूमत सिंध ऐं जेको MP आहे असांजो इरफान लगारी साहब, ऐं असांजो MP जेको आहे अज़ीज़ जोणे जो साहब खे गुज़ारिश आहे त बाबा हे ठेकेदार ॻोल्हे ॾियो ऐं भंगर खां वठी माड़े ताईं जेको रोड आहे हीअ मुकमल कयो वञे, छो जो मुसाफ़िरनि खे ॾाढी तकलीफ़ आहे कि हे वॾो रूट आहे हिकिड़ो, तक़रीबन 30 खां 40 किलोमीटर जो रूट आहे। हिते अचण वञण में तकलीफ़ आहे। तव्हां नई मोटरसाइकिल CD70 कढाए अचो, तव्हां 2 ॾींहंनि खां ईअं महसूसु थींदो ॼण को तव्हां झूले में झूले रहिया आहियो। दादा हीअ जेको आहे भंगर वाया माडो रोड आहे, गुज़िरियल साल खनि थी वियो आहे जो कमु मुकमल न पियो थिए। ठेकेदार आहे या इंजीनियर आहे या हीअ असल में प्रोविंशियल हाईवे जे अंडर में आहे। हीअ कमु 10.5 किलोमीटर आहे। तव्हां पाण आया हुआ, विज़िट कयो था त असां ॻोठाणा केतिरे शदीद तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हर आए ॾींहुं स्कूटर आहिनि या जेके रक्षा आहिनि उनजा टायर पंचर थियनि था पिया, का बि एमरजेंसी थिए थी त असांजा ॻोठाणा सही तरीक़े सां हॉस्पिटल नथा पुॼी सघनि। इन जे करे असां मुतालबो कयूं था हितां जे MPA खे, जेका गवर्नमेंट ऑफ सिंध आहे, त फौरी तौर ते हिन जो नोटिस वरितो वञे ऐं हिन रोड जो कमु जल्द अज जल्द मुकमल कयो वञे, जीअं ॻोठाणा पंहिंजे सही तरीक़े सां सफ़र करे सघनि, पंहिंजे जेको बि कमकार आहे उहो महल सां करे सघनि। न त ॿी सूरत में असां एहतजाजी तहरीक हलाईंदासीं ऐं हिन रोड जे मुकमल थियण ताईं उहा तहरीक जारी रहंदी। आभार त इहो आहे MP असांजा साहिब जेका आहिनि, असांखे पाणी जो पियो ॾेई चई विया आहिनि। रोड असांजो 15 साल आहे, बसि डांबर बि कोन हणी आहे। कड़ियो गुलामला खां वठी सताणी चांडियनि ताईं रोड ठहियलु आहे, डांबर हणी विया आहिनि। असांखे चयो अॼु सुभाणे रोड ठाहिनि ई कोन था, पथर पिया आहिनि, असांजो गाॾियूं तबाह थी वियूं। हे हालत आहे, हे तरीक़ो आहे, पाणी बि असांखे नथो मिले, सहूलियत कुझु कोन्हे। ईअं बसि ठेकेदार अचे, बसि नालो कयूं, रोड ठाहियूं, हलिया था वञनि। हे ज़ुल्म लॻो पियो आहे। MP निंड पिया आहिनि, सभु निंड पिया आहिनि, केरु मार्की केरु करे ई कोन थो। चोथों 5 महीनो आहे, 6 परते रोड ठही वियो आहे, यको रोड हिते त हाणे ॾिसो त कीअं रुॻी डोख पियल आहिनि। हिते कीअं गाॾी कयूं, को अंधो अचे को मंडो अचे, हेॾो बि खॾा ठहियल आहिनि, हेॾो बि ठहियल आहिनि, वञी किथे ड्रठूं मरी वञूं पोइ काॾे वञूं। असां महिरबानी करे अर्ज़ु तौरु असां ग़रीब आहियूं, असांजो हे रोड ठाहियो, रोड खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। असां ॿियो केरु कंदो भला, असां रड़ियूं न कंदासीं। असां न चङो आहे केरु, न वॾेरो या न चङे जो को ॻाल्हि ॿुधण था वञे त ठही वेंदो, तव्हांखे कंहिं ॻणती आहे, ठही वेंदो, कंहिंजी ठही वेंदो। इहे हाल आहिनि। रोड ॾिसो था पाण, खड़ा पियल आहिनि, किलो हिकिड़ो खड़ो पियो आहे पथर जो। असां सां नाह कयो भलाई अलाह कंदो, सुठो सॼो थींदो, असां सां अहिड़ो ज़ुल्म आहे। जीअं त ॻोठ भंगर खां माडो ताईं 2010 बोर्ड खां वठी 11 साल गुज़री चुका आहिनि। हे रोड हींअर ताईं मुकमल न थियो आहे। 3, 4 खां 5 दफ़ा हिन लाइ बजट अलॻि रखी वई आहे, पर मुख़्तलिफ़ ठेकेदार आया आहिनि, उहो खाई पैसा हड़प करे अलाए काॾे गुम थी था वञनि। अबा महीनो छॾियो, 2 महीना छॾियो, हाणे हे जेको नओं टेंडर जेको पास थी आयो आहे, 7 करोड़ जो हे टेंडर पास थी आयो आहे ऐं हिन जो ठेकेदार आहे 90 जा वरी। ऐं असां 3-4 महीना अॻु बि असां हिते हिन रोड जो इशू खयोंसीं। असांखे उन्हनि फ़ोन करे चयो त बाबा महीनो 2 असांखे छॾियो, असां तव्हांखे रोड जो कमु मुकमल कराईंदासीं। हाणे हिन महीने 2 खे 4-5 महीना थी विया आहिनि, पर हाणे
केरु अचण लाइ तयारी कोन्हे, को ॿुधण लाइ तयारी कोन्हे। हाणे तव्हां पाण अची ॾिठो आहे त हाणे हे जेको 7 करोड़ जी जेका बजट आहे हिन में 7 लख बि ख़र्च न आहिनि थिया। ऐं असां हे ॻोठाणा जेके बि आहिनि हाणे हिते तक़रीबन 15 ॻोठ विच में अची वञनि था। हाणे 15 ॻोठनि में, ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां त हे जेका रोड आहे, हे जेका लिंक आहे, जीअं मेहड़ खां फरीदाबाद वारो जेको रोड आहे न काछे वारो, हे बि उहो ई इंपॉर्टेंस अदा थो करे। ऐं हींअर बि तव्हां ॾिसो था हीअ रश, ऐं जेकॾहिं हिते काछो वसे थो त पोइ हिते ईअं रश थिए थी जॾहिं को शहर जो माण्हू अची वञे। ऐं हींअर जेको आहे, हींअर जेको 11 सालनि खां वठी तव्हां रोड असांखे न ॾिनो आहे। ऐं हे शहरनि जो, हे ॻोठाणनि जो असांजो मुतालबो आहे, असां पुरज़ोर मुतालबो था कयूं CM सिंध खां ऐं MP केन शाह खां, त महिरबानी करे रोड ठाराए असांखे ॾियो, जे न त ॿी सूरत में असां एतिजाजी तहरीक हलाईंदासीं। ॻोठाणा CM सिंध सैयद मुराद अली शाह ऐं तक जे MPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जूणे खां मुतालबो कयो हो त रोड जो कमु जल्द मुकमिल कराइण लाइ ठेकेदार नबन जामरी खे पाबंद बणाए वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन अली रज़ा सां गॾु शहज़ाद रज़ा, जेकम न्यूज़, खैरपनाथन शाह।